नशे फ़िरोज़ गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल ऐं मिडिल स्कूल खां ममन जी बिल्डिंग दबूं हाली जी शिकार मासूम शागिर्द जूं ज़िंदगियूं दाव ते लॻल। स्कूल में लॻभॻि 400 ॿार तालीम हासिल कनि था। स्कूल जी सिक्योरिटी दीवार किरी चुकी आहे। कुझु दीवारुनि जा चापोड़ा किरण सबबि केतिरा शागिर्द ज़ख़्मी थिया आहिनि। कंहिं वक़्तु बि किरी सघनि थियूं। स्कूल जी सिक्योरिटी लाइ चौदीवारी न हुअण करे मासूम अरड़ा तोड़े उस्ताद पाण खे ग़ैर महफ़ूज़ सम्झी रहिया आहिनि। स्कूल जूं दीवारूं टुटल हुअण करे ज़रिए आबादी जो पाणी पिणु बीठल बिल्डिंग में दाख़िल थींदो रहे थो, जेको बिल्डिंग जी बुनियादुनि खे नुक़सानु पहुचाए रहियो आहे। ॻोठाणनि पारां 2022 खां तालीम खाते ऐं आला अख़्तियारनि खे बार बार नोटिस दरख़्वास्त ॾियण बावजूदि को बि नोटिस न वरितो वियो आहे। स्कूल जी बिल्डिंग जी तामीर जे हवाले सां को बि अमल दरामद न थी सघियो आहे। ॻोठाणनि आला अख़्तियारनि ऐं वज़ीर तालीम सैयद ज़रदार अली शाह खे अपील कई आहे त गर्ल्स प्राइमरी ऐं मिडिल स्कूल जी बिल्डिंग ऐं चौदीवारी नएं सिरे तामीर कराए बेचैनी ख़तमु कई वञे। मासूम ॿारनि जूं ज़िंदगियूं महफ़ूज़ बणाई वञनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।